सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त भारत पहलगाम वाक़े खे जवाज़ बणाए ईंदड़ 24 खां 36 कलाकनि में पाकिस्तान ते हमलो करे सघे थो। भारत खे कंहिं बि क़िस्म जी अॻुराई जो फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान पाण ॾहाकनि खां दहशतगर्दी जो शिकार रहियो आहे। जंग जी तबाही आणींदड़ नतीजनि जी ज़िम्मेवारी भारत ते लागू थींदी। पाकिस्तानी क़ौम पंहिंजी ख़ुदमुख्तियारी, इलाक़ाई सलामती, क़ौमी वक़ार जी हर क़ीमत ते दिफ़ा कंदी। हवाई फ़ौज चइनि भारतीय जंगी जहाज़नि खे भॼाए छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय हवाई फ़ौज जे जंगी जहाज़नि भारतीय हदुनि में रहंदे वालारल कश्मीर में गश्त कयो। पाकिस्तानी हवाई फ़ौज जे जंगी जहाज़नि भारतीय हवाई फ़ौज जे जंगी जहाज़नि जी फौरी तौर निशानदेही कई। हवाई फ़ौज जे वक़्त ते ऐं भरपूर कार्रवाई ते इंडियन राफ़ेल जहाज़ वाइड़ा हिक जो शिकार थी वापसि हलिया विया। पाक फ़ौज भारत तरफ़ां कंहिं बि अॻुराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहे। पहलगाम फाल्स फ्लैग ऑपरेशन खां पोइ भारतीय जंगी जुनून बरक़रार। भारतीय फ़ौज सरहदी ॻोठ ख़ाली कराइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। दिफ़ाई माहिरनि जो चवणु आहे त भारतीय अवाम जो वॾो अंग मोदी सरकार जी इंतिहा पसंद पॉलिसियुनि मां बेज़ार आहे। बिना सबूतनि जे जंगी जुनून में मुब्तला थियण मोदी जी सरकार जी नाकामी जो सबूत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी शोबे जे सीड़पकारनि जी मुलाक़ात। कंपनी तरफ़ां $700 मिलियन खां वधीक सीड़पकारी जे ऐलान जी आजियां। सिंध तास मुआहदे जी भञकड़ी भारतीय जंगी जुनून ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। सजावल, तलाट, टंडे पागे, ढोरे नारे ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त भारतीय जंगी जुनून सबबि ख़िते में जंग जी सूरत हाल आहे। सिंध तास मुआहदे जी भञकड़ी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी।